अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम है ख्वाजा नसीमुद्दीन। अमीन ॾिसी रहिया आहियो सिंध रंग न्यूज़ HD। ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे हींअर अहम रिपोर्ट अवां शेयर कंदासीं। अहमदपुर खैरपुर रोड खे बासरनि पारां लॻायल गैरकानूनी कट बंदि न थी सघिया। गुज़िरियल 20 ॾींहंनि खां अहमदपुर जो वॾनि शहरनि सां ज़मीनी राब्तो पिणु कटियल आहे, जंहिं करे खाद खुराक जे सामान जी शदीद खोट पैदा थी वई आहे। ज़िले तोड़े तालुके इंतिज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे। तफ़सील खां अव्हांखे आगाह कंदासीं। खैरपुर अहमदपुर रोड के बासरनि पारां फसलनि मां बरसाती पानी निकाल करण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि खां ॾिनल कट अञा ताईं बंदि न थी सघिया, जंहिं करे गुज़िरियल 20 ॾींहंनि खां अहमदपुर शहर जो वॾनि शहरनि पीर जो ॻोठ खैरपुर ऐं सखर सां ज़मीनी राब्तो मुकमल कटियल आहे, जंहिं सबबु शहर में खाद खुराक जे सामान जी शदीद खोट पैदा थी वई आहे। पर उन बावजूदि बि हिन महिल ताईं इंतिज़ामिया रोड खे लॻायल कट बंदि करण लाइ के बि क़दम न आहिनि खयां। वधीक ख़बरुनि शहरी सख़्तु ॾुखियाईनि खे मोड़ण ते मजबूर बणियल आहिनि। उन सिलसिले में अहमदपुर वासियुनि राजा अरबाब अली संदीलो, ज़ुबैर अहमद लाड़िक, आसिफ अली शेख, कयूम अहमद संदीलो, तालिब खान धारे जो, अमीरदीन ख्वाजा, रहम अली ख्वाजा ऐं ॿियनि जो चवणु आहे त इलाइक़े जे बासरनि पंहिंजे फसलनि बचाइण लाइ अहमदपुर रोड खे मुख़्तलिफ़ हंधनि खां 4 खां वधीक कट लॻाए अहमदपुर जे शहरनि खे मुसीबत में विझी छॾियो आहे। वॾनि शहरनि ॾांहुं अच वञ जा रस्ता बंदि हुजण करे शहर में सामान जी रसाई 20 ॾींहंनि खां मुकमल तौर ते बंदि थियल आहे, जंहिं करे खाद खुराक जे सामान सां गॾु सिहत जूं सहूलियतूं पिणु मुयसरु न थी सघियूं आहिनि। जॾहिं त खैरपुर इंतिज़ामिया खे बार बार इतलाह ॾिनो वियो आहे, पर तदारक नाहे थी सघियो, जंहिं करे अहमदपुर ऐं आसपास जा माण्हू फाका कशी करण ते मजबूर बणियल आहिनि। शहरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त खुदारा कट बंदि करे रस्ते जूं सहूलियतूं बरक़रार करे बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़ HD।